अहम ख़बर है अवासा शेयर कंदासी हाला खा तालीम वारी निगरान सूबाई वज़ीर राना हुसैन कॉलेज ऐं स्कूलनि जा दौरा कया। अवासा ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। निगरान वज़ीर राना हुसैन सरवरी इस्लामिया कॉलेज समेत मुख्तलिफ़ स्कूलनि जा दौरा करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। अवासा ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। उस्तादनि ऐं शागिर्दनि खां तदरीसी निज़ाम बाबति पुछा गाछा कई वई। निगरान वज़ीर स्कूलनि में तामीराती कमनि जो बि जाइज़ो वरितो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। हाला मां तालीम वारी निगरान सूबाई वज़ीर राना हुसैन कॉलेज ऐं स्कूलनि जा दौरा कया आहिनि। अवासा ख़बर शेयर कंदासी अहम ख़बर है। हाला खा तालीम वारी निगरान सूबाई वज़ीर राना हुसैन कॉलेज ऐं स्कूलनि जा दौरा कया। अवासा ख़बर शेयर कंदासी अहम ख़बर है। निगरान वज़ीर राना हुसैन सरवरी इस्लामिया कॉलेज समेत मुख्तलिफ़ स्कूलनि जा दौरा करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो। अवांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। हाला मां तालीम वारी निगरान सूबाई वज़ीर राना हुसैन स्कूलनि ऐं कॉलेजिस जा दौरा कया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं नदीम मंगरियो खां। जी नदीम अपडेट कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधी तइलीम खाते वारी निगरान वज़ीर जेका अॼु मटियर ज़िले खां मुख़्तलिफ़ दौरा कंदी जेको हाला पहुती जिते हुन मखदूम गुलाम अहमद गवर्नमेंट हाई स्कूल ऐं सरवरी इस्लामिया कॉलेज समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जा जेके दौरा कया और सूरत हाल जो जाइज़ो वरितो। स्कूल में मौजूदु उस्ताद ऐं शागिर्दनि खां तदरीसी अमल बाबति पुछा गाछा पई कई। निगरान सूबाई वज़ीर स्कूलनि में तमीराती कम जो पिणु जाइज़ो वरितो आहे ऐं उन मौक़े ते हाला गर्ल्स कॉलेज में मन सखावती तक़रीर पिणु हुन शिरकत कई आहे जिते हुन ख़ुशी इज़हार कयो आहे। हुन चयो त सिंध जी सखावत आहे उहा सिंधी सुञाणप आहे। असांखे पंहिंजी सखावत उजागर करण लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। जी ठीक है। अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।